कुछ माण्हुनि जो सिस्टम अञा ताईं क़ाइमु आहे, उन सिस्टम खे असांखे ख़तमु करिणो आहे। हिते को सिस्टम हुयो, उहो सिस्टम हाणे डिस्टर्ब थो थिए। कुछ माण्हू उन सिस्टम जा कोशिशि करनि था त निगरान हुकूमत एम्बेरिस थिए, उन जे पंहिंजो सेटअप खे असां फेल करायूं, त असां फेल न थींदासीं। उमर सुमरो शिकारपुर ऐं जेकाबाद जा गुतड़ियल सियासतदान आहिनि। शिकारपुर जी आवाम उनखे, उनजे वालिद खे बि, उनखे बि जेकाबाद जी आवाम खुले छॾियो। शिकारपुर जी आवाम उन्हनि खे रिजेक्ट करे चुको आहे। उहे रिजेक्टेड माण्हू अची हाणे कनि था पिया। कानून वारे निगरान वज़ीर उमर सुमरो ऐं PPI अॻवान इम्तियाज़ शेख विच में इख़्तिलाफ़ तेज़ थी विया। इम्तियाज़ शेख उमर सुमरो ते इलेक्शन अमल में मुदाख़लत जा इल्ज़ाम हणंदे इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। निगरान वज़ीर खे फौरी तौर हटाइण जो मुतालबो। इम्तियाज़ शेख चयो आहे त उमर सुमरो खे न हटायो वियो त निगरान काबीना जी गैर जानिबदारी मशकूक बणिजी वेंदी। निगरान वज़ीर उमर सुमरो जो चवणु आहे त करप्शन वारे सिस्टम में हथ विझण सां रद्दअमल साम्हूं अची रहियो आहे। उमर सुमरो शिकारपुर जी हॉकी स्टेडियम ते इम्तियाज़ शेख जे वालिद जो नालो रखण ते बि सख़्तु एतिराज़ वारिया हुआ। उमर सुमरो मुख़्तलिफ़ खातनि में इम्तियाज़ शेख जी रखियल माण्हुनि जूं बदलियूं बि करायूं। इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त शिकारपुर जो अवाम उमर सुमरो जे वालिद खे रद्द करे चुको आहे। उमर सुमरो जी सरगर्मियुनि मां लॻे थो त संदसि वालिद या को माइट शिकारपुर में चूंडूं विढ़णु चाहे थो।